अस्सलाम वालेकुम धरती टीवी न्यूज़ सां मां फौज़िया एजाज़ ऐं मां हा मारवी थई हेडलाइन समाज ॿुधणी बाबति तव्हांखे आगे कंदासीं। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿिनि ख़िलाफ़ तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां अनवर मंसूर पेश थियो। ॿुधणी बाबति तव्हांखे आगे कई पिया। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿिनि ख़िलाफ़ तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन आगाह करे रहिया हूं। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां अनवर मंसूर पेश थियो। ॿुधणी बाबति तव्हांखे आगे कई पिया। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿिनि ख़िलाफ़ तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां अनवर मंसूर पेश थियो। ख़बर मां शेयर कई पिया। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां अनवर मंसूर पेश थियो। आगे कई पिया कि पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿिनि ख़िलाफ़ तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां अनवर मंसूर पेश थियो। जी नाज़रीन, ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां अनवर मंसूर पेश थियो। ख़बर मां शेयर कई पिया। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿिनि ख़िलाफ़ तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। बिल्कुल नाज़रीन, इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जे ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन जी ॿुधणी थी आहे। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच जोड़ी वई। बिल्कुल नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया। पीटीआई सरबराह इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन जी केस ॿुधणी थी आहे। मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई आहे।